अस्सलाम वालेकुम दोस्तों, सिंधी अदब जी दुनिया में भली का कीअं आयो। दोस्तों, असांजे नबी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां अॻु केतिरा ई नबी सगुरा दुनिया में मोकिलिया विया। उन्हनि में हिकु हज़रत मूसा अलैहिस्सलाम हो। मथनि जेको किताब नाज़ुल थियो तंहिंजो नालो तौरेत आहे ऐं संदसि उम्मत जो नालो बनी इसराईल आहे। हीअ हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी नबूअत जो इब्तिदाई ज़मानो हो। उन वक़्तु मिस्र ते फ़िरौन जी हुकूमत हुई, जेको हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी क़ौम ते ॾाढो ज़ुल्म कंदो हो। अल्लाह ताला हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे हुकुम ॾिनो त तव्हीं मुसाफ़िरीअ ते वञो। खेसि इहा जॻह बि ॿुधाई वई जिते खेनि अल्लाह जे हिकु नेक बंदे सां मिलणो हो, जंहिंखे अल्लाह ताला पंहिंजी रहमत सां नवाज़ियो हो ऐं पंहिंजी तरफ़ खां ख़ासि इल्मु अता कयो हो। उन बुज़ुर्ग जो नालो हज़रत खिज़र हो। आख़िर मुक़ररु थियल जॻह ते ॿिन्ही जी मुलाक़ात थी ऐं हज़रत मूसा अलैहिस्सलाम साणनि गॾु रहण जी इजाज़त घुरंदे अर्ज़ु कयो त महिरबानी करे मूंखे इहो इल्मु सेखारियो जो तव्हांखे अल्लाह ताला जे तरफ़ खां सेखारियो वियो आहे। हज़रत खिज़र अलैहिस्सलाम जवाबु ॾिनो, अमीं मूं सां गॾु रही सब्र करे न सघंदा। हज़रत मूसा अलैहिस्सलाम बराणियो, इंशा अल्लाह अमीं मूंखे साबरीन मां ॾिसंदा ऐं आउं कंहिं बि मामले में नाफ़रमानी न कंदुसि। उहे ॿई गॾिजी रवाना थिया ऐं अची हिकु दरिया ते पहुता। किनारे ते हिकु ॿेड़ी बीठल हुई। ॿई अची उन ते चढ़िया। जॾहिं ॿेड़ी रवानी थी त हज़रत खिज़र अलैहिस्सलाम उन मंझि हिकु वॾो सोराख़ कयो, जंहिंखे ॾिसी हज़रत मूसा अलैहिस्सलाम फरमायो, ही छा कयव? उन करे त सभु ॿुॾी वेंदा। उहो ॿुधी हज़रत खिज़र अलैहिस्सलाम फरमायो त मूं चयो हो त तव्हां खां सब्र थी न सघंदो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम चयो त मूंखां ग़लती थी, माफ़ करियो, वरी न पुछंदुसि। पोइ ॿई ॼणा अॻिते हलिया त खेनि हिकु छोकिरो मिलियो। हज़रत खिज़र अलैहिस्सलाम हिन खे क़त्ल करे छॾियो। उन करे हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे ॾाढो ताजुब थियो ऐं पाण फरमायूं त तव्हां त हिकु बेगुनाह खे मारे छॾियो। उन ते हज़रत खिज़र चयो, कीअं वरी बि सब्र न कयव न? उहो ॿुधी हज़रत मूसा अलैहिस्सलाम पंहिंजी ग़लतीअ ते शर्मसार थियो ऐं चयाईं त हिन खां पोइ कुझु पुछां त पोइ भली मूंखे पाण खां जुदा कजो। उहे ॿई ॼणा हिकु ॻोठ में पहुता ऐं उते जे माण्हुनि खां कुझु खाइण लाइ घुरियाऊं, पर उन्हनि खाधो ॾियण खां नाबरी वारी। उते पाण हिकु पुराणी भित ॾिठाऊं जा किरन ते हुई। हज़रत खिज़र अलैहिस्सलाम उन भित खे नए सिर तामीर कयो ऐं उन जी मज़ूरी न घुरियाऊं। हज़रत मूसा अलैहिस्सलाम रही न सघियो ऐं चयऊं त ॻोठ वारनि मानी बि न ॾिनी, पर तव्हां ही भित बिना उजूरे ठाही आहे, आख़िर छो? हज़रत खिज़र अलैहिस्सलाम वराणियो, बसि हाणे पाण ॿिन्ही जो साथ ख़तमु थियो। हाणे तोखे उन्हनि ॻाल्हियुनि जी हक़ीक़त ॿुधायां थो जिन ते तो सब्र न कयो। हिन ॿेड़ीअ जो इहो मामिलो हो जो हूअ किन ग़रीब माण्हुनि जी मिल्कियत हुई ऐं हू उन ते सवार थी दरिया में महिनत मज़दूरी कंदा हुआ। मूं उन करे सोराख़ कढी ऐबदार बनाए छॾियो जो अॻियां हिकु बादशाह जो इलाइक़ो हो जो हर ॿेड़ीअ खे ज़बरदस्ती फुरे थो। जेकॾहिं इहा ॿेड़ी बेऐब न हुजे हा त इहो ज़ालिम बादशाह उन खे फुरे वठे हा ऐं ग़रीब दरिया में महिनत करण खां लाचार थी वञनि हा। छोकिरे खे क़त्ल उन करे कयुमि जो हुन जा मिट माइट नेक ऐं मोमिन हुआ। जेकॾहिं उहो छोकिरो वधीक जीए हा त ॾाढो ज़ुल्म थिए हा ऐं सरकशी करे हा ऐं पंहिंजे बुज़ुर्गनि खे तंग करे हा। हाणे अल्लाह ताला उन जे एवज़ उन खे अहिड़ो औलाद अता कंदो जंहिंमें सुठा इख़लाक़ ऐं नेक आदतूं हूंदियूं। हू भित ॿिनि यतीमनि जी मिल्कियत आहे जेके हिन शहर में रहनि था। उन भित जे हेठां उन्हनि ॿारनि जो खज़ानो दफ़न थियल आहे। उन्हनि जो पीउ ॾाढो नेक दिल हो ऐं हुन उन करे खज़ानो लिकायो हो त जीअं ई वॾा थियनि तीअं उहो कढनि। जेकॾहिं इहा भित किरी पवे हा त खज़ानो ॿियनि माण्हुनि खे मिली वञे हा। ही जेको मूं कयो सो सभु अल्लाह जी मसलिहत हुई, मूं पंहिंजे अख़्तियार सां न कयो आहे।